नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त लीगी अॻवान शाहिद खाकान आबासी चयो आहे त जिते वफाक सूबे ते हमले आवारिश हुजे उते इंसाफ जी उम्मीद नथी करे सघिजे। नेब अञा ताईं फ़ैसिलो नाहे करे सघियो त केस छा आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान आबासी सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त हज़ानी दस्तावेज़ अदालत में जमा कराया आहिनि जिन जी हैसियत रद्दी जी कागज़ जी आहे। रद्दी जा कागज़ जमा कराए छॾियो पर फ़ैसिलो उहो ई ईंदो जेको अदालत खे लिखी ॾिनो वेंदो। हिन चयो त जिते सूबनि जी आला ऑफिसरनि खे उथारे खयो वञे उते इंसाफ जी कहिड़ी उम्मीद रखी सघिजे। सूबे जो वॾो वज़ीर चवे थो त असांखे का ख़बर ई नाहे। अॼु मसइलो शाहिद खाकान आबासी एहसन इक़बाल ते केस हलाइण ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे खणण जो न हुजणु घुरिजे। मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इक़बाल चयो हाणे गिरफ़्तारी जी मौसम शुरू थियण वारी आहे। 28 सालनि खां नेब जे केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। नून लीग खे बदनाम करण लाइ केस ठाहिया पिया वञनि। इमरान खान ऐं हुन जा वज़ीर क़ौमी इदारनि जे पोयां लिकी रहिया आहिनि। जेतिरा नंढा केस आहिनि ओतिरा ई असांजी तहरीक खे तेल मिलंदो। हिन वक़्तु सियासत जहिड़ी जहिड़ी सूरत इख्तियार करे वरिती आहे। असांजी हथियारबंद फ़ौज बहादुर आहे। हुकूमत खे केस ठाहिण मां टाइम ई नथो मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।